नाज़रीन, गंबट वेझो ट्रिब मेहरशाह में आवाज़ टीवी जे सॾ ते सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण जे हवाले सां समाजी तंज़ीम पारां कोडी कोडी जे नाले वारे रांदीगर शहीद अलण उजण जे यादि में कोडी कोडी जा शानदार मुक़ाबला कराया विया। रिपोर्ट करे रहियो आहे किशोर कुमार। गंबट भरसा ट्रिब मेहरशाह में आवाज़ टीवी के सॾ ते सक़ाफ़ती ॾियारे के हवाले से सिंध उजण एसोसिएशन पारां कोडी कोडी के नाले वारे रांदीगर शहीद अलण उजण की याद में खैरपुर और नौशेर फिरोज़ ज़िले की टीमुन के विच में कोडी कोडी जा शानदार मुकाबला थी गुजरिया। नौशेर फिरोज़ जे रांदीगरन की टीम मैदान मारे वरतो। रांदि की तकरीब में शरीक सिंध उजण एसोसिएशन के अगवाणन कामरेड हफ़ीज़ उजण, गुलाम कासिम उजण, हबीबुल्ला उजण, जाम इमदाद उजण ऐं रांदीगरन ऐं ॿियनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त एसोसिएशन के उहिदेदार ने उन टीम जा असां थोरा हितां जिन सिंध की विञायल कबड्डी रांदि के उजागर कनि ऐं सिंध के सक़ाफ़तनि जे मैदान आबाद कया आहिनि। कबड्डी रांदि हिकु सिंध जो सक़ाफ़ती वरसो आहे जेका अॼु रांदि शहीद अलण उजण जे नाले सां पेश कया। वो सिंध ऐं पंजाब जो भलो रांदीगर हुजे। सिंध की सक़ाफ़त आहे, मोहब्बती मेड़ाका आहिनि। सभिनी शिरकत कंदड़ वारनि खे पंहिंजे घरनि सां हाजिया कयूं था। ऐं असांजो चाचो शहीद पहलवान अलण उजण सिंध पंजाब लेवल जो रांदीगर हो, पाकिस्तान जे लेवल ते रांदीगर हो। पहिरें जोड़ जो भलो रांदीगर हुयो जेको पाकिस्तान रेलवे तरफ़ां मुलाज़िम हुयो ऐं उनजे वॾा वॾा मुक़ाबला ऐं शील्डियूं खटियूं ऐं उन वॾियूं कामयाबी माणियूं। ऐं पहिरें जोड़ जो बहितरीन ख़ूबसूरत पहलवान हुयो। मरहूम अलण पहलवान हुयो मुंहिंजो पीउ। उहो सिंध पंजाब रांदिग में जेको तमामु घणो शील्डूं खटियल हुअसि, तमामु वॾा मेला करे आयो। असां उनखे अॼु तमामु यादि करायूं। पंजाब में ॾाढो कबड्डीअ खे पसंदि कयो वेंदो आहे। उते माण्हू पुछंदा आहिनि त भई अलण उजण किथां जो हुयो, त असांखे हिकिड़ो फ़ख़्रु थींदो आहे त अलण उजण असांखे हर जॻह ते असांजो नालो रोशन कयो। मुआशिरे जी सेहतमंद क्वालिटी आहे, सेहतमंद एक्टिविटीज़ आहे खेल, उहा कबड्डी हुजे, क्रिकेट हुजे, फुटबॉल हुजे, जेका बि खेल जाते थींदा आहिनि उते अस्पतालूं बंदि थी वेंदियूं आहिनि। असांखे को बि गवर्नमेंट अहिड़ो सहूलियत न ॾिनी आहे अॼु ताईं। असां पंहिंजे शौक़ु ख़ातिर खेॾूं। गवर्नमेंट असांखे पंहिंजे सरकारी मैदान ॾिए जेके असां रांदियुनि में अचणु चाहियूं था, उन्हनि जो शौक़ु वधीक बहितर थिए। पाकिस्तानी पुराणी रांदि असांजी कबड्डी रांदि हुकूमत जे मुताबिक़ अॻिते रांदियूं कराइनि नथा, असांखे ताउन कनि। तकरीब के आखिर में खटंदड़ टीम के ट्रॉफियूं इनाम पिण ॾिना विया। कोडी कोडी रांदि में शरीक रांदीगरनि हुकूमत खां मुतालबो कयो त सक़ाफ़ती रांदि खे हथी वठाइण लाइ सरकारी सतह ते रांदियूं कराइण घुर्जनि। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, गंबट।